नाज़िन पार्लियामेंट हाउस में पुलिस एक शकी शख्स के गिरफ्तार करे वरितो है, जंहिं वटां पिस्तौल हथ आयो है। उन हवाले से वधीक तफ़सील ॿुधायो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जीअं त अॼु खां कुझु देरि पहिरीं इस्लामाबाद जी डी चौक जेकी बिल्कुलु पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरां आहे, मेन शराह आहे, उन जे ॿाहिरां हिकु शकी माण्हू जंहिंजे हथ में पिस्तौलूं उहो लड़ाईंदो रहियो, जंहिंखां पोइ पुलिस उन एरिए खे कवर कयो ऐं उनखां पोइ उन शख़्स खे गिरफ़्तार बि कयो। इन शकी जेको शख़्स गिरफ़्तार कयो आहे, इन जो नालो सुञाणप मलिक सुहेल जे नाले सां थी आहे ऐं हिन जी उमिरि 45 साल आहे। पुलिस वारनि जो चवणु आहे त इन जो ज़हनी तवाज़ुन ख़राबु आहे, जॾहिं त जेॾीमहिल ही माण्हू उते डी चौक ते बिल्कुलु चौराहे ते पिस्तौल लहराईंदो रहियो त उते यकीनी तौर ते जेकी गाॾियूं ईंदियूं वेंदियूं उनखे ख़ौफ़ पैदा थियो। उनखां पोइ पुलिस पारां उन एरिए खे कवर कयो ऐं उनखे पोइ उन शख़्स खे गिरफ़्तार करे जेको सेक्रेटरी थाणो आहे उते मुंतक़िल कयो वियो आहे। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।